ॻाल्हियुनि सां मामला तय न थिया त अफ़गानिस्तान सां खुली जंग आहे, अञा को मुआदो न थियो, तॾहिं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। ऑप्शन आहिनि 4-5 ॾींहंनि खां को वाक़ियो न थियो आहे, अफ़गान भारती प्रॉक्सी जे तौरु कमु करे रहिया आहिनि। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जूं सियालकोट में मीडिया सां ॻाल्हियूं। ख्वाजा आसिफ चयो त भारत सां हिकु जंग विड़ी आहे, हाणे अफ़गानिस्तान ज़रिए प्रॉक्सी जंग विड़ी रहियो आहे। असांजा शर्त मञिया विया त अफ़गानिस्तान सां मुआदो थी वेंदो। 40 साल 50 लख अफ़गाननि जे महिमान नवाज़ी कई, दोहा में जन तालिबान सां ॻाल्हियूं कयूं हुयूं, उहे बि पाकिस्तान में ई वॾा थिया हुआ। अफ़गाननि हिते नौकरियुनि ऐं कारोबार ते कब्ज़ो कयो आहे। जन अफ़गान शहरनि खे वापसि सुम्हारियो पियो वञे, उहे ॿीहर वीज़ा खां सवाइ न अची सघंदा। इस्तांबुल में पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु जारी। ज़रीन मूजिबि पाकिस्तान जो 2 रुकनी वफ़द ॻाल्हियुनि में शरीक, DGMO ऐं डिप्टी DGMO मौजूदु। अफ़गान वफ़द जी रहमतुल्लाह मूजिबि अॻवानी करे रहियो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में दहशतगर्दी जे ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ पका ऐं तस्दीक थियण जोॻो मॉनिटरिंग मैकेनिज़म ठाहिण ते ॻाल्हियूं। सरहद ते शिकतानबाद कतर ऐं तुर्किया जे टियाकड़ी में थींदड़ ॻाल्हियुनि जे पहिरें दौर में फौरी जंगबंदी ते इतफ़ाक़ कयो वियो हो। दोहा में ॿिन्ही मुल्कनि फॉलोअप मुलाक़ातूं करण ते राज़पो ज़ाहिर कयो हो। पाकिस्तान जो अफ़गान सरहदी रस्ता फ़िलहाल न खुलण जो फ़ैसिलो। चमन, ख़ैबर, ॾखण उत्तर वज़ीरिस्तान, कुर्रम में सरहदी रस्ता 14 ॾींहं बि बंदि। सरहद ते हज़ारे गाॾियूं फाथल। चमन में बाब दोस्ती गेट 4 खां रुगो अफ़गान शहरनि खे खणी वेंदड़ गाॾियुनि खे अफ़गानिस्तान वञण जी इजाज़त। पाक अफ़गान छिकताण बाद 10,000 अफ़गान शहरनि खे वापसि सुम्हारियो वियो आहे। 1200 ख़ाली कंटेनर्स वापसि पाकिस्तान में दाख़िल थिया। 14 ॾींहंनि खां बीठल गाॾियुनि अंदरि लोड थियल गोश्त, मेवा, भाॼियूं ऐं ॿियूं शयूं ख़राब थियण लॻियूं। लाड़काणे में गैरकानूनी तरसियल अफ़गान शहरनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू। 50 ॼणनि खे हिरासत में वरितो वियो। पुलिस अख़्तियारनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी घरवर्ज़ी जी हिदायतुनि तहत गैरकानूनी तरसियल अफ़गाननि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो। गैरकानूनी तरसियल अफ़गाननि खे वापसि पंहिंजे मुल्क माणे वेंदो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो आहे त दहशतगर्दी ऐं फितनो पखड़ींदड़ ख़ारजनि ख़िलाफ़ असराइता क़दम खयां आहिनि। दुश्मन जे कंहिं बि अगराई ख़िलाफ़ पाक फ़ौज ऐं अवाम जमी बीठो हूंदो। DGISPR मर्दान जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि ऐं मदरसनि जे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां गॾिजाणी कई। पाक फ़ौज जे तर्जुमान मार्का हक़ हाणोके पाक अफ़गान शिकताण ऐं सिक्योरिटी सूरताल समेत ॿियनि अहम मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दनि पारां गाज़ियुनि ऐं शहीदनि खे भेटा पेश। PI जूं बरतानिया लाइ उॾामूं बहाल। 5 सालनि बाद इस्लामाबाद खां मैनचेस्टर लाइ पहिरीं उॾाम 350 मुसाफ़िर खणी रवानी। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ क़ौमी एयरलाइन जी बरतानिया फ्लाइट ऑपरेशन जो बहाली जो इफ़्तिताह कंदे सफ़ारती अमले खे भेटा पेश कई। ख्वाजा आसिफ चयो त PI ते पाबंदी सां हुकूमत खे वॾो नुक़सानु थियो। क़ौमी एयरलाइन जे मयार खे ॿीहर बहाल कयो। जाली पायलट लाइसेंस स्कैंडल सबबि क़ौमी एयरलाइन ते पाबंदी लॻी हुई। PI खे मुनाफ़ो ॾींदड़ इदारो बणाए रहिया आहियूं। जल्द लंडन ऐं ब्रंगम जे लाइ बि उॾामूं शुरू थींदियूं। असां पहिरियां पाकिस्तानी पोइ सूबनि जा रहवासी आहियूं। वाइदो करणो पवंदो त गॾिजी मुल्की तरक़ी में किरदारु अदा कंदासीं। बलोचिस्तान जे अवाम खे तरक़ी जे सफ़र में शामिल थियणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बलोचिस्तान वर्कशॉप में शिरकत कंदड़नि खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त बलोच अॻवाननि रज़ाकाराणे तौरु पाकिस्तान सां अलाक़ जो तारीख़ी फ़ैसिलो कयो। अलाह ताला बलोचिस्तान खे बेशुमार कुदरती वसीलनि सां नवाज़ियो आहे। अफ़सोस आहे त बलोचिस्तान जी दौलत अॼु बि ज़मीन अंदरि दफ़न आहे। बलोचिस्तान जी तरक़ी पाकिस्तान जी मजमूई ख़ुशहाली सां गंढियल आहे। ॾहाकनि खां बलोचिस्तान खे नज़रअंदाज़ कयो वियो। 2010 ईस्वी जे NFC अवार्ड में पंजाब तारीख़ी क़ुर्बानी ॾिनी। 2018 में मुल्क मां दहशतगर्दी जो ख़ात्मो करे छॾियो हो, पर हाणे ॿीहर बलोचिस्तान ऐं ॿियनि इलाइक़नि में दहशतगर्दी कर खणी रही आहे। फोर्सिस रोज़ानो अमन लाइ पंहिंजी जाननि जी क़ुर्बानी ॾेई रही आहे। मैं अपनी बच्ची के लिए यहाँ पे आई थी और आगे जब हम SHO के पास पहुँचे थे ना, तो उन्होंने मुझे बोला कि हम आपकी बच्ची बरामद करने के लिए जा रहे हैं। आगे जब बच्ची बरामद करने के लिए वो मेरे साथ चले, वो बच्ची बरामद करने नहीं चले थे, वो कोई बिना मालूम जगह पे मुझे लेके गए और वहाँ पे उन्होंने मेरे साथ ज्यादती की। मैं डरी हुई थी, बहुत ज्यादा डरी हुई थी। वो धमकियाँ देता रहा, बोलता किसी को आपने बताया हम ये कर देंगे वो कर देंगे। ये परसों हुआ है, बस मुझे इंसाफ मिले। मीरपुर ख़ास जे मेराण थाणे जे SHO मीर खादिम टालपुर ख़िलाफ़ फ़रियाद खणी ईंदड़ औरत सां ज़्यादती करण जो केस दाख़िल। मुतासिर औरत आलिया शेख जी फ़रियाद ते वुमेन थाणे ते केस दाख़िल कयो वियो। फ़रियादन आलिया शेख चयो आहे त शहनवरनि जी धीउ अली शाह जी बाज़ियाबी लाइ मेराण थाणे ते वई हुयसि। SHO मीर खादिम टालपुर दिलासो ॾेई हिकु जाइ ते वठी वञी ज़्यादती जो निशानो बणायो। SHO सां गॾु ड्राइवर हो। घर वज़ीर ज़िया लंजार नोटिस वठंदे SSP मीरपुर ख़ास खां रिपोर्ट घुरी वरिती। SSP मीरपुर ख़ास जो चवणु आहे त SHO मीर खादिम टालपुर खे मुअतल कयो वियो आहे।
मुतासिर औरत जो मेडिकल करायो वियो। SHO जा जुज़ा बि वरिता विया। मुतासिर औरत चयो त पुलिस जी जांच मां मुतमिन आहियां। धीउ खे बाज़ियाब कराए SHO मीर खादिम टालपुर ख़िलाफ़ कार्रवाई कई वञी। सिंध में फुट जूं वारदातूं वधी वयूं। बदमनी ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। कश्मीर जे मुरादबाग मार्केट मां वापारी निर्मल जे दुकान ते हथियारबंदनि जी का 10 लाख रुपया रोक रक़म ऐं 5 मोबाइल फ़ोन्स फुर। घोसपुर शहर मां 8 हथियारबंदनि पारां अनूप कुमार, वर्षलाल, अनवर अरबाणी ऐं ॿियनि जे दुकाननि मां फुलट। हथियारबंद फायरिंग कंदा आसानी सां फरार। शहरनि में ख़ौफ़। मधेजी शहर जे अबासी पाड़े में बरकत अबासी जे घर मां लखे रुपयनि जी मालियत जो दाड़ो। STP जे सर ते सिद्धार्थ कोट, कुबो सईद खान, बेराम, नसीराबाद ऐं सेवण में मुज़ाहिरा। बदमनी ते ज़ाब्तो आणे ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो।